आई है ना कने मुझे दरवाजे ते एड़ी इज्जत करे पो घर का कढंदी सा हलो चवां थी कबरी ए बढ़िया केड़ो चलींदी आए हां त गाड़ी हलाए ऐं सुबुह जो सवेर तो वञे ड्यूटीअ ते त पुट फोन न खणो कंहिंजो बि फोन अचे फोन न खणो कंहिं मंज़िल ते रसी करे पोइ तूं फोन खणो हा हाणे पाण खां बि केॾो आज़ार कई ख़ुदा खणी बचायो थी हेॼाड़ीअ में धक त लॻल आहिनि ख़ुदा खणी बचायो थी हा फोन ख़ैर कयो आहे हाणे महिमाननि मारे छॾियो आहे मूंखे हिकिड़ा वञनि था हिकिड़ा अचनि था हिकिड़ा हिकु गर्मी बिजली 4-4 कलाक बंदि लॻी पई आहे नाहक लॻो पिया ज़ुल्म फोन भी अचे पई टर लगी पई बेल टर मां चवे ॿुधो ॾिसो केर अस्सलाम वालेकुम भाजी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भाजी कहिड़ा हाल खुश आयो ख़ैर आहे ख़ैर शुक्र आहे अधे जो ॿुधो से मां घरारी खे चयमि हल त हलूं हा बा महिरबानी तव्हांजी वे साथ पटियूं काना सफर करे आया हूं छा हलती मासी फजीलत ख्याल कजा ख्याल हा कजा बा ख़ैर आहे किया तबियत अदा तबियत सही है शुक्र अल्लाह जो बची आऊं जी हां जी खबर पई फोन आई त मां त इनके जल्दी तैयार थी कर त हलूं पुछा करे अचूं से अल्लाह से वडी जिंदगी ता के दे शुक्र फोन ॿुधंदो पियो वञे ख़बर पई बाइक ते अबा फोन वारा भी कमाल करे छॾंदा आहिनि हिकु दफ़ो माण्हू न खणे सम्झी वञे को मजबूरी हूंदी बेल ते बेल वॼे पई मां ॿुधो मां त सां सूंघी अची वई थक थी वियो मां तव्हांखे ख़बर कीअं पई हे त ॿुधनि ॻाल्हियुनि ते हूंदो आहे वाइड़ो ओ पाण वारी मासी अफरोज है हा उन फोन कई न उन ॻाल्हि कई हा त ॿियो हे बि बल्कि बि डोए डोए लॻी पई आहे सॼे हा लाइ उन भी मुझे धीअ सां ॻाल्हि कई उन वरी मुझे धीअ सां ॻाल्हि कई मां ॾाढो परेशान थियमि ॾाढी बेचैनी बि थिए मुझे अल्लाह वॾी हयात ॾे परेशान त घणियूं थियूं आहिनि मोकलां बि आहिनि मुंद बि कराची मौसम भलो लॻो पियो आहे सभु भॻियूं थियूं अचनि वरी तुरी आई आहे मड़े मरीज़ बि असांजो फुरियूं बि असां था अल्लाह वॾी ज़िंदगी ॾींदुसि काॾां सफ़र करे आई आहियां लाड़काणे खां हाणे त सफ़ा जिस्म मुंहिंजो भॼे थो का चांहि का बोतल को पाणी अबा मां मरीज़ सां वेठी आहियां हिते ख़्याल थी कयांसि मां कहिड़ा ख़्याल कयां तव्हां मरीज़नि जा ऐं ॿियनि जा मरीज़ संभालियां जा त तव्हांजी कयां छोकिरी वई आहे ॿाहिरि जेका ॿारनि खे शइ वठी ॾियण मरी वयूं आहिनि मानियूं करे करे गर्मीअ में 8 महिमान 10 महिमान हिकिड़ी ज़ाकर जी कयो वई त वरी ॿिया पता अची इतला ॾियो को ॿुधायो त असां ईंदासीं ॾोघींदासीं राति जो 12 बजे अची था वञे हेलो मासी हाणे इहा ॻाल्हि बि न भाजी हाणे हूअं बि पकी थी पई आहे इहा ॻाल्हि न कर हाणे पकी थी वई आहे अॻे टाइम आहे उथी जल्दी वेंदी वई आहे हाणे त कुझु चवण खां पोइ बि नथी थी उहा मरी वई बल्किस जंहिं खाराया न परावा राज मरी वई मासी ॻाल्हि त ॿुध हाणे जेकॾहिं माण्हू आयादत करण जे लाइ ईंदो उहो बि तव्हांखे फोन करे ॿुधाए त असां आयादत करण जे लाइ अचूं था माना इहो नवां रवाज तूं थी हाणे विझे त फोन करे पोइ अचो रवाज जी कहिड़ी ॻाल्हि आहे माण्हू थोरी घणी हुनजी मदद कंदो आहे त जेको अचानक एक्सीडेंट थियो आहे त ज़ाहिर आहे उन वटि घर में के लख पिया त कान त पाण ते बि लॻायो महिमान बि कराए माण्हू पुछंदो आहे हिकिड़ो भाती आयो फॉर्मेलिटी पूरी करे पुछियो हे लॾो लाहे भई मौसम जो मज़ो बि वठूं फारूक खां बि पुछूं न ॻाल्हि त ॿुधो असां वरी कहिड़ा करोड़पति आहियूं असां बि त ग़रीब आहियूं काॾां भाड़ा किराया करे हिते पहुता आहियूं हितां खां हेसिताईं तव्हांजे घर वारे ते ख़बर थी टैक्सी असांखां घणा पैसा अॻे न पई अचे अॻे न पई अचे घुमण मां बि यको चाकुन में हाणे मौसम जो मज़ो वठणो मां तोॾे कहिड़ो घुमण आई आहियां मां त पुछण आई आहियां हुनजी आयादत करण आई आहियां ख़बर पई असां तव्हांखे कहिड़ो चऊं था की भई तव्हां कोई शइ को ट्रक खयो चो को सूज़की भराए चो फ्रूट जी धक लॻाइनि तूं त न ॻाल्हि हिकिड़ी बोतल खई अचो असर रही मां बि पी वठां हिकिड़ो सूफ़ न खणी आयो आहे हिकिड़ो सूफ़ रहंदो असांखे छितो थियो पिया नऊ काथो 2 किला अंब थो वठी अचे को अचानक थो अचे कमल काथो कहिड़ी शइ थो वठी अचे वेचारो ईअं मग़ज़ ईअं थियो त ॼण हेवानड़ो कुतो त घुमंदो अचे सभिनी खां वधीक दुआऊं अथई असां दुआऊं ॾियूंसि था हा तुंहिंजी दुआ लॻंदी आहे तूं वरी नओं खदड़ो फ़क़ीर पैदा थिए त दुआ लॻंदी आहे दुआ ॾींदा पिया थी अरे बाबा को दवा लाइ पैसो आहे त ॾेई छॾो जेकॾहिं अथई पैसा त 15-20 हज़ार रुपया ॾे असांखे मदद चाक ते कमाईंदो त पोइ ॾींदी हे ॾेर जी इज़त थी करे ॾिस त सही भला को चांहि को पाणी का सलाह करे कुछ ठाए दे घर में काशे काने वञे ॿाहिरि होटल खोलिया पिया त वठी त मां बि टुकुर खावां सोट खे बि खारायां तव्हां घणे ॾींहं ते आयो घणे ॾींहं रहंदा हिते हा 5-6 ॾींहं त आहियूं पोइ 5-6 ॾींहं त रहंदा त चांहि बाद में पी वठिजो एतिरो को मसलो आहे महिमान ईंदो आहे न झट खनो अधु कलाक उन खे पाणी बोतल पीआरबो आहे चांहि बाक़ी जेको रहण अचे नी पंहिंजो बंदोबस्त पाण करे तव्हां त टिकी थी आयो हिते माना इज़त तूं ॾे थी घर आयलनि खे वॾो सुठो तूं माण्हुनि खे जेको आयो न्यापो ॾे थी हा न वाह जी तूं लॻी
छो हलऊं एॾा किरावा भाड़ा ख़र्च करे आया हूं लाड़काणे इहो वरी चो वरी दिमाग़ ख़राब थियो ॿुधाए थी इहो छा? इहो कलाम वरी बीमार ॿुधाए कने जा मूंखे काॾा हेॾे सारी का करे हेसि ताईं असां पहुता आहियूं हेॾा सारा हज़ार रुपया भरे करे ठल है तू के परची वई हां तो उथड़ घुरायो पहुची मां वई। पलटा आया पर चने छाल पमार डोला मारू मुसा तबले मोहा शर्म थी वञ मानी वठिया ॾेर सां ॻाल्हाए भाॼई ॾिस त सही भाॼई मां चयमि पंहिंजी घरवारी खे त मां हल त भाॼई खे पुछी अचूं बस अब हिन खे भी को माल कन कमाल वया थी समझ करे। बार आलाए छा अलाए तुझी जिंदगी के खराब कई सोनी सेबती केड़ी त अख थी केड़ी त जान आ सोनी हां हिन लुधड़े सां पढ़ाओ तो लूण जी बोरी आ माई है न त पोइ मूंखे कहिड़ा भला जो? कोई ॾुख ॾिना आहिनि हिकिड़ो को वाह, मां ना वाह। ख़ुशि आहियां पंहिंजे मुड़ुस जे घर में मेणा थी तूं हिन ॾे सां भी तू खुश आ ए सड़े थी अदा तोखे ईअं न रखियो न इन्हीअ करे अते वरी भी चङो हाणे मोह शादी मांडे करे में अरे बाबा अते मोह मांडे में वरी भी चङो हा एडे परते ॾिसे तो अख में शर्म न थो ख़बर अचे आ ख़बर आ हया त अथई न न ख़बर आ मूंखे सड़े बस हाणे हलो टेम सां घुमल मिली आ मूंखे हल। सड़े थी हा एॾो न बर्दाश्त कंदासीं छा पाण बि अचे त अहिड़ी इज़त ॾेई घर खां कढंदासीं त हलऊं चङी इज़त हलो, ॾे हा। महिमाननि जी कई अथई हा पुछण आया हुआसीं छा न ॿुधाए थी माई मांखे ठीकु आहे। परवाह काॾा ई लहे नाहे थी काॾा तव्हां चढ़े थी तव्हांखे चवां पियो परवाह न कान्हे हलऊं। का असांखे वरी वॾी तुंहिंजी परवाह रखी आहे मेणा थी तूं वेठी ॾे अलाह शर्म बचाए। कर शर्म कर हा। आई न कॾहिं मुंहिंजे दरवाज़े ते अहिड़ी इज़त करे पोइ घर खां कढंदीसां हलो चवां थी कबरी मुड़ुस हलो कबीर हीअ त ॾिस अलाह वेही हिनखे ठाहियो आहे पाॾा कंहिं जाइ जा मां मूंखे पाजो कबीर चए बाक़ी हीअ ॾिस हीअ ॾिस हा। अच जाए कॾहिं त ज़िंदगी में अहिड़ो हलो वक़्तु ईंदो चवां न थी, तूं हलो। अच जाए मुंहिंजे दरवाज़े हा। ते त मां तोखे चङे नमूने ॾिसंदमि ठाहे तोखे इज़त ॾींदमि ठाहे तोखे मानी खाराईंदमि अब्बा, हा अम्मा, ईंदसि तो ॾे बाबा न ईंदसि। चुप कर वञणो थी त वञ छो हा, थी बस कर हाणे बस कर वरी हेठि हाणे हाणे भगल जेको आहे बस ॻाल्हाए तूं हलो हाणे हल हलो हल भाई हल हलो तूं हाणे हल मुड़ुस ॾिसे जरा बुछड़ी, काथऊं पाकिस्तानी ऐं जा- अकुल कोने मित्राचारी में के वञूं ॿ थी करे सब खाली ते सलाम वालेकुम हा मुड़ुस ॾिसे इहो 15 ॾींहं चौकतऊं ॿऊं काथियूं थी अचे ऐं 15 20 ॾींहं रहिया पिया आहिनि तोखे बि वात खे बुझो कोन्हे को हा वात खे बुझो कोन्हे को चऊं 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 ये मुकाणी वात भञी रखाए पोते मों हा